असीं लुलुर पेरूं पटेरो न खाऊं सुगदासी असां लाइ आहे किरंग साऊं कॾहिं लप लसीअ ते गुज़ारो कंदाऊं लटा सादा सीधा करे पट पायूं नकी सोन ते सीन पूरा मटा सोहणा माण्हू प्यारा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधरा लखन में सिम टीवी नेटवर्क पारां ऐलानियल सक़ाफ़ती ॾियारो वेझो ईंदे ई सॼे सिंध जियां हैदराबाद बि सक़ाफ़ती रंगनि सां जरकी पई आहे। शहर तोड़े बहिराड़ियुनि में सक़ाफ़ती तक़रीबूं कोठाइण जो सिलसिलो जारी आहे। उन सिलसिले में हैदराबाद तालके बहिराड़ी जे तालिबल मौला कॉलोनी में ज़ाहिद मल्हा, ज़ुल्फ़कार मल्हा, जावेद समो ऐं ॿियनि पारां सक़ाफ़ती कचहरी कोठाई वई। कचहरी में इलाके वासियुनि समेत हर पासे खां आयल ॻोठाणनि सक़ाफ़ती वेस वॻा पहिरें शिरकत कई। हिन प्रोग्राम जे हवाले सां यकीन कंदा असांखे एॾो मज़ो आयो आहे। हिन ॻोठ में ही पहिरियों दफ़ो प्रोग्राम थिया, हालांकि पहिरीं प्रोग्राम थिया अदरक टोपी जा हिन कल्चर जा, पर जेको अॼु प्रोग्राम थिया न सो तारीख़ में लिखिजी आहे। तमामु वधि खां वधि ख़ुशी थिए थी जो ही विसरियलूं आहिनि। हीअ असांजी पुराणी सक़ाफ़त आहे जेके जॾहिं असांजा वॾड़ा ॻाल्हियूं कंदा त उतां किन ते ऐं वॾियूं वॾियूं कचहरी थींदियूं हुयूं, अलाए किथां किथां खां माण्हू हली करे ईंदा हुआ। ऐं हींअर जेको हिन दौर में ही विसरियलूं शयूं आहिनि ऐं तमामु ॾाढी अहिड़ी ख़ुशी थिए थी, एॾी ख़ुशी थिए थी जो पुराणियूं यादियूं असांजे वॾनि जूं जेके यादियूं आहिनि से असांजी वापसि मोटी अचनि। कचहरी में सुगड़नि ऐं ॻोठाणनि बेत ॿुधाया ऐं मख़सूस अंदाज़ में गुज़ारितूं ॾिनियूं, जिन खे वरी दिलचस्प अंदाज़ सां टोड़ियो बि वियो। अल्लाह बनाला कर त हिंदूअ जी थिया, हिंदूअ जी थदड़ी मरी वाह 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 कारी कारी नाम बच्चे बच्चे इजादी मरी हां राजो काठी जी नाम काम काठी जी काम चे हां काम भाई वाह वाह वाह। सक़ाफ़ती कचहरी में मक़ामी फ़नकारनि सुरनि जी वर्खा करे सभिनी खे झुमाए छॾियो। कचहरी में शिरकत कंदड़ शहरियुनि पाणी जी मुंसिफ़ाणी विर्छ ऐं डेल्टा जी बहाली वारे स्लोगन खे बि तमामु घणो सारायो। पाणी जी वॾी किल्लत आहे, जीअं त हींअर बि असां जिते बीठा आहियूं त इहो सम्झो त सिंधु दरिया जी कंदी ते बीठा आहियूं ऐं असांजो लेक्चर जेको सिंधी हींअर हले पियो तमामु अञा अॻिते हली वॾियूं तकलीफ़ूं थींदियूं। सिंध असांजी जेका आहे सा पाणी जे करे बर्बाद ऐं गैराबाद आहे। असां वफ़ाक़ खे इहो अर्ज़ु कंदासीं जेके बि वफ़ाक़ में वेठा आहिनि उते असेंबली में इहो ॻाल्हाइनि त महिरबानी करे असांजी सिंध खे पाणी ॾिनो वञे। डेल्टा जी बहाली न थियण जे करे बदीन ठटो तक़रीबन ज़मीनूं गॾकाए चुको आहे समूंड ऐं असांजा हिते जेके ख़ुशहाल ज़मींदार हुआ अॼु उहे जेको आहे कंगाल डोरी हथी वठाइण जे लाइ ऐं जेको 2 डिसंबर ते इंशाअल्लाह ताला हिकिड़ो मेड़ाको रखियो वेंदो आहे कल्चर खे उजागर करण ते, जंहिंमें हर हिकु माण्हू चाहे नंढो हुजे चाहे वॾो हुजे टोपी अजरक खे पंहिंजे सर ते सजाए अची हुन जॻह ते गॾु थींदा आहिनि जिते इहो इतिहाद ऐं बदीअ जो हिकु वॾे में वॾो नमूनो सिंध टीवी वारनि जो ऐं उन्हनि जी ऑर्गेनाइज़ेशन जो वॾे में वॾो हिन में हिसो आहे। असां हुन जा थोराइता आहियूं, स्पेशली असांजी यूथ ऑर्गेनाइज़ेशन हिन तालुम में सक़ाफ़ती ॾियारो मल्हायो पियो वञे, जिन में वधि खां वधि असांजे ॻोठ जे नंढड़नि ॿारनि मासूमनि ईअं ॾियारो मल्हायो आहे जीअं हिते ईद जे मौक़े ते नवां कपिड़ा पहिरे ऐं ॿाहिरि निकिरी जीअं ख़ुशीअ सां ॾियारो मल्हाइबो आहे। भरपूर नमूने सां उन्हनि ॾियारो मल्हायो आहे। हिन असांखे माना तमामु ॾाढी ख़ुशी थी आहे त असां सिंधियुनि जो को ॾियारो आहे ऐं असीं इहो मल्हायूं था शान सां भरपूर सां ऐं मल्हाईंदासीं रहंदासीं। सिम टीवी नेटवर्क पारां डेल्टा जी बहाली ऐं पाणी जी मुंसिफ़ाणी विच वारे हिन उनवान खे तमामु घणो सारायो आहे। कैमरामैन एजाज़ सां गॾु फ़हीम बबर, सिम टीवी न्यूज़ हैदराबाद।